भली भली आए रईस थावल खान। दिलावर खान या भोतार की चंग मुड़सी तव्हांखे मुबारक हुजे। असां कल्ह बि ग़रीब हुआसीं, अॼु बि ग़रीब आहियूं ऐं हमेशह ग़रीबनि जा अॾ ॾोखी रहंदासीं ऐं इहे ई टई रहंदासीं जेके हींअर तुंहिंजे साम्हूं बीठा आहियूं। छा मूंसां नाराज़गी आहे सांवल खान? मंसूर खान उहे चवंदा आहिनि त जिते क़तलनि जा अची पेरा पहुचनि न उते वेठलनि मां को बि मक़तूल जो हमदर्द न आहे हूंदो। बग़ैर सबूतनि जे तव्हां असां मथां कातल रहण जो इल्ज़ाम पिया आणो सांवल खान। सबूत बि ईंदा, शायदि बि ईंदा त कातल पाण बि ही गवाही ॾींदा। दिलावर खान तुंहिंजी अख पटबी। इहो न सोचांइ त इन मसइले खे मां दरगुज़र कंदुसि। हिन ॻोठ जे अमन अमान जेका तव्हां बाहिबारी आहे न, इन समूरे किसे जो हिसाब किताब त दिलावर खान तव्हांखे ॾियणो पवंदो। सांवल खान थोरो होश में थी ॻाल्हाए। मां तव्हांजी इज़त पियो करियां, हिन जो इहो मक़सदु न आहे त असां तव्हां खां कमज़ोर आहियूं। तो छा सम्झो आहे चंद ॻोठ वारा असांजे ख़िलाफ़ करे तूं असां खां ताक़तवर बणिजी वेंदे? जॾहिं तूं असां सां ज़ोर आज़माई कंदे न पोइ तोखे ख़बर पवंदी। दिलावर खान मां हिते तोसां ज़ोर आज़माई करण त आयो न आहियां, तोखे हिन ॻाल्हि खां आगाह करणु आयो आहे त जिन कातरनि खे तो पंहिंजे आशियाने में पनाह ॾिनी आहे तिन तां हथु खण ऐं चिटो करीं, न त दिलावर खान ॿी सूरत में शर्मिंदगी खां सवाइ तोखे कुझु बि पले कोन पवंदो। तॾहिं त चवंदो हा, खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा नाहे थींदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।